ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم واعتصموا بحبل الله جميعا ولا تفرقوا واذكروا نعمة الله عليكم إذ كنتم أعداء فألف بين قلوبكم فأصبحتم بنعمته إخوانا وكنتم على شفا حفرة من النار فأنقذكم منها كذلك يبين الله لكم آياته لعلكم تهتدون قال النبي صلى الله عليه وسلم من رغب عن سنتي فليس مني وقال النبي صلى الله عليه وسلم بعثت لأتمم مكارم الأخلاق सब दोस्त अहबाब दिल जी मुहब्बत से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। बिरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरो, अवां सांझीअ खां वठी सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जलसे में उलमा इकराम जे वाज़ो नसीहत के ॿुधो। रौतीअ जे गिरदो नवाह जा मुसलमान भाइरो, अल्लाह साईं तव्हां असांखे दुनिया में मोकिलियो, उन जो को न को मक़सदु आहे। हिकिड़ो इंसान शुगर मिल थो हणे, खंड जी फैक्ट्री हणे थो, पहिरियां उन जे लाइ ज़मीन जो इंतिखाब थींदो त ज़मीन सुठी हुजे। उन खां बाद उन जॻह ते बिल्डिंग ठहंदी, इमारत ठहंदी। इमारत खां बाद उन में मशीनरी लॻंदी। मशीनरी खां बाद उते मुलाज़िम रखबा। उन्हनि मुलाज़िमनि जूं जेके ज़रूरतूं आहिनि उहे सभु पूरियूं कबियूं। उन्हनि जे ॿारनि जी तालीम, उन्हनि जे रहण जूं सहूलतूं, उन्हनि जे दवा दरमल जे लाइ इस्पताल, डॉक्टर, मेडिकल, उन्हनि खे आमद रफ़्त जी सुवारी, इहे सभु उन्हनि खे सहूलतूं मुहैया कबूं। सभु उन शुगर मिल फैक्ट्री सां, मिल सां सभु शयूं लाॻापा आहिनि। हाणे सभु शयूं अची वियूं, ज़मीन बि मुंतख़िब थी, बिल्डिंग बि ठही वई, मुलाज़िम बि आहिनि, उन्हनि खे सहूलतूं बि आहिनि, लेकिन शुगर मिल हले नथी, खंड नथी ठहे। त तव्हां असां दुनिया जा इंसान अहिड़ी शुगर मिल खे ॾिसी करे चवंदासीं त इन जो फ़ाइदो त कुझु बि कोन्हे। इन जे ठहण जो मक़सदु इहो हो त इते
खंडु हले जो असुल शुगर मिल जो कम है वो थे, लेकिन असुल कम नथो थे। अबा बस अबा तू रख जमल खोड़ो साहब ईंदो न उन ते गौर कजाए, उनखे ॾिजाए पैसा, असांखे ॾे दिलि, असां दिलि वारा आहियूं। सब साथी दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक वसल्लम। तव्हांजी अक़ीदत मोहब्बत हुई जो हिन जगह ते आंदो आहे, न त मूंखे जेका सफ़र जी मुशक़त हुई, तमामु दूर इलाइक़े खां सफ़र करे अल्लाह साईं तव्हां सां ज़ियारत जो शरफ़ नसीब कयो। अल्लाह साईं इहो ईमान ऐं दीन वारो ताल्लुक़ तव्हां असां में नसल दर नसल हमेशह दाइम ऐं क़ाइमु फ़रमाए। त मुस्लमान भाइरो ख़िदमत में अर्ज़ु पियो कयां, इंसान जॾहिं जलसे में अचे, क़ुरान पाक जे वाज़ो नसीहत में हुजे त का न का शइ इंसान हासिल करे वञे। जॾहिं इंसाननि इहो ख़र्चु कयो आहे, एॾो जमात जे लाइ मानी जो इंतज़ाम, आलमनि सगोरनि जे लाइ इंतज़ाम, त इन जो मक़सदु आहे त का न का शइ तव्हां असांखे हासिलु थिए। त मुस्लमानो, हाणे शुगर मिल जे लाइ सभु सहूलतूं आहिनि, लेकिन उते खंडु नथी ठहे। अहिड़ी शुगर मिल कंहिं बि कम जी न थींदी, इनखे ड्राथो वेंदो। जॾहिं उनजो फ़ाइदो मक़सदु हासिलु नथो थिए, अहिड़ी शुगर मिल जी ज़रूरत कोन्हे। ईअं रब अहकमुल हाकिमीन तव्हां असां इंसाननि खे पैदा फ़रमायो। इंसान सां जेके शयूं ज़रूरत जूं वाबिस्तगी हुयूं, ज़रूरत जूं शयूं हुयूं, अल्लाह साईं सभु इंसान खे अता कयूं। इनखे ज़मीन जी ज़रूरत हुई, अल्लाह साईं ज़मीन पैदा कई। इन इंसान जे लाइ सिज चंड सितारनि जी ज़रूरत हुई, अल्लाह साईं उहो निज़ाम रखियो। इन इंसान खे खाइण पीअण जूं सहूलतूं ज़रूरतूं हुयूं, अल्लाह साईं उहे नेमतूं ॾिनियूं। लटे कपिड़े जी नेमत, सिहत जी नेमत, शादीअ जी नेमत, औलाद जी नेमत, बिरादरी जी नेमत, बे इंतिहा अल्लाह जूं नेमतूं आहिनि, जेकॾहिं इंसानु ॻणे त ॻणे नथो सघे। लेकिन सभु शयूं मिलियूं, बावजूद इन जे इन इंसान पंहिंजे रब खे न सुञातो। बावजूद इन जे इन इंसान खे ख़ातमुन नबीयीन हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुञाण न आहे। बावजूद अल्लाह जे किरोड़ा नेमतुनि जे हिन इंसान में रब जो सजदो निमाज़ न आहे, अल्लाह जो ज़िक्र न आहे। मक़सद हयात जेको दुनिया में रहण जो मक़सदु हो, उहो इंसान खे हासिलु न थियो, त इहो इंसान बि बेकार आहे। कल अनआम बल हुम अज़ल। अल्लाह साईं फरमाए थो, जानवर या जानवर खां बि परे, बल्क दुनिया जी बेकार शइ खे गंद जे ढेर ते उछलबो आहे। अहिड़े काफ़िर मुशरिक जंहिं इंसान रब खे न सुञातो, जंहिंखे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुञाण ऐं दीन जी सम्झ न आहे, अल्लाह वटि रद्दी बेकार अहिड़ो आहे जो अल्लाह से उनखे आख़िरत जे हमेशह जी खॾ जहन्नम में उछलियो आहे। तंहिंजे करे मुस्लमानो, हीअ दुनिया जी ज़िंदगी वॾी क़ीमती आहे, तमामु वॾी क़ीमती आहे। हिन दुनिया में तव्हां असांजो मक़सदु रुपयो पैसो दुनिया जूं शयूं न आहिनि। हज़रत इमाम शाफ़ई रहमतुल्लाह अलैहि था फ़रमाइनि, उहो इंसान जंहिं पंहिंजे रब खे न सुञातो, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निस्बत नाहे, अल्लाह सां ताल्लुक़ न अथसि, लेकिन हुन मक़सदु दुनिया खे सम्झो। सुठा कपिड़ा पायां, सुठो महल हुजे, सुठी सुवारी हुजे, तायुश जी ज़िंदगी हुजे। फ़रमाइनि था इहो इंसान ईअं अथव जीअं हिकिड़ो इंसान घरड़ो ठाहे, बर्फ़ हेठि रखी करे, बुनियाद में बर्फ़ रखी, उन जे मथां पकियूं सिरां रखे थो ऐं उन जाइ ते ख़र्चो करे थो। हाणे इहा जॻह ज़रूरु हेठि किरंदी, बीहंदी न, छो त उन जे बुनियाद में बर्फ़ पयल आहे। तीअं जीअं इहा जॻह न बीहंदी, इहो इंसान दुनिया सां केतिरो बि शौक़ु रखे, नेठि इन इंसान खे इहा दुनिया छॾणी पवंदी, नेठि दुनिया छॾणी पवंदी। तव्हां असांजे अखियुनि जे साम्हूं मुशाहिदात आहिनि। तंहिंजे करे इंसानो, अल्लाह साईं शरीयत दीन इस्लाम तव्हां असांखे दुनिया जे वाबिस्तगी सां मनो नथो करे, इहा शइ सम्झो। इस्लाम जो मक़सदु इहो कोन्हे त तव्हां ग़रीब मिसकिन हुजो। इस्लाम जो इहो मक़सदु कोन्हे त तव्हां वटि धंधो न हुजे, बनी न संभालियो, ढोर ढगा न हुजनि, कारोबार न कयो, मुलाज़मत नौकिरी न कयो, न, बल्कि इन्हनि जी दीन में फ़ज़ीलत आहे। वब्तगू मिन फ़ज़लिल्लाह। अल्लाह से फरमायो,
त मां रब जूं जेके नेमतूं आहिनि उहे तव्हां हासिल कयो, लेकिन इंसान मक़सद इनखे न सम्झे। ईअं न आहे त हिकिड़े माण्हूअ खे मेहूं हिन ढोर आहिनि त हाणे हुनजो मक़सदु इहो ई आहे त मेहूं हुजनि। कंहिंखे ज़मीन बनो अलाह से ॾिनी आहे, हाणे उहो मक़सदु इहो थो सम्झे त मां पंहिंजी ज़मीन खे आबाद कयां, लेकिन रब जो सजदो निमाज़ न आहे, महबूब मुस्तफ़ा सां निस्बत न आहे, अल्लाह जो ज़िक्र न आहे, उलमा ऐं बुज़ुर्गान दीन सां निस्बत न आहे, त इहो इंसान नादान ऐं बेवकूफ़ आहे। इंसानो, जेकॾहिं तव्हां असां नज़र कंदासीं दुनिया जे बादशाहनि जे मथां जन खे अल्लाह से इज़तूं अता फ़रमायूं, लेकिन बावजूद उनजे उन्हनि जो दीन सां वॾी निस्बत, वॾो तालुक़ो। हारून रशीद बादशाह हुआ, हारून रशीद, लेकिन जॾहिं हुकूमत ते वेहे थो त पंहिंजे वज़ीरनि खे चयईं त मूंखे अहिड़ी शक्ल में रखो जीअं हिकिड़ो मयत हूंदो आहे, पंहिंजो पाण मयत वांगुरु सुतो। ज़िंदह इंसान बादशाह हारून रशीद जॾहिं हुकूमत में अचे थो, इक़्तिदार ते अचे थो, पंहिंजो पाण खे मयत वारी शक्ल में रखे थो। हिन खे गुस्ल ॾिनायो वियो, जीअं मयत खे लटो कपिड़ो ॾिबो आहे, हिन खे उहा शइ ॾिनी वई। जनाज़ो पढ़ियो वियो, हेठि लहद में रखियो वियो, झट खां पोइ हिन खे ॿाहिरि कढियऊं। हाणे हारून रशीद खे वज़ीरनि चयो त हारून रशीद, तूं त अजीब इंसान आहे। दुनिया जा बादशाह जॾहिं तख़्त ते हुकूमत ते वेहंदा आहिनि, ईअं त न वेहंदा आहिनि, छो तूं पंहिंजी पाण सां अहिड़ी कैफ़ियत रखी आहे? त हारून रशीद पंहिंजे वज़ीरनि खे चवणु लॻो त दुनिया ॾाढी ख़राबु शइ आहे, दुनिया ॾाढी ख़राबु शइ आहे। मतां दुनिया जूं इज़तूं ॾिसी करे, इक़्तिदार ऐं कुर्सी दुनिया जी बादशाही ॾिसी, हारून रशीद मौत खे, आख़िरत खे विसारे छॾे, पंहिंजो पाण खे इन जे करे मयत ऐं कफ़न जनाज़े हेठि उन लहद में रखरायुमि त हारून रशीद, तुंहिंजो दुनिया में केॾियूं बि इज़तूं हुजनि, रुपयो पैसो हुजे, पर आख़िर तोखे मयत जी शक्ल में बि अचिणो थी, तोखे बि इहो कफ़न पाइणो आहे, तुंहिंजो बि जनाज़ो थींदो, तोखे बि इन लहद में ईअं रखिणो आहे। तंहिंजे करे तो में कमाल इहो आहे त तूं पंहिंजी आख़िरत खे, मौत जी तूं तयारी कर, मौत जी तयारी कर। तंहिंजे करे इंसानो, तव्हां असांजे लाइ दुनिया इबरत जी जाइ आहे, दुनिया ग़फ़लत तायुश ऐश जी जाइ न आहे। इन हारून रशीद जी घरवारी बीबी ज़ुबैदा रहमतुल्लाह अलैहा, अल्लाह से उन बानीअ में वॾी ख़ूबियूं ख़सलतूं रखियूं हुई त बादशाह जी घरवारी, लेकिन उन में निमाज़ ऐं क़ुरान सां एतिरो ताल्लुक़ हो, अदब एहतराम एतिरो हो, जेकॾहिं बांग ईंदी हुई त दुनिया जे कंहिं बि कम में हुजे त उन खे हथ खां कढे, पंहिंजे मथे ते रो पोती ठाहे, अदब एहतराम सां बांग खे ॿुधंदी हुई। ऐं मुस्लमानो, हक़ीक़त बि इहा ई आहे, जॾहिं बांग अचे महजी शरीफ़ मां, तव्हां असां मुस्लमाननि खे इहो हुकुम आहे दीन इस्लाम जो त इंसान अदब सां वेही बांग खे ॿुधे। दुनिया जो कहिड़ो बि कमु हुजे, उन खां इंसान ख़ामोश थी करे बांग जो इंसान जवाबु ॾे, अदब सां ॿुधे। एतिरे क़दुरु जेकॾहिं हिकिड़ो इंसान ज़िक्र थो करे, ज़िक्र केॾी इबादत आहे, क़ुरान शरीफ़ थो पढ़े, क़ुरान पाक केॾी वॾी इबादत आहे, लेकिन बावजूद इन जे इन मुसलमान खे बि हुकुम आहे त क़ुरान पाक ठपे करे, ज़िक्र बंदि करे ऐं बांग जो जवाबु ॾे। पोइ जॾहिं मुसलमानो, बांग जो एॾो अदब एहतराम आहे जो बांग जे दौरान इंसान खे ज़िक्र बंदि करिणो आहे, बांग जे दौरान क़ुरान पाक जो दौर पियो करे, उहो बि बंदि करे बांग जो जवाबु ॾियणो आहे। पोइ दुनिया जे तव्हां असां होटलनि, ओताकुनि, बैठकनि, घरनि में कीअं ग़फ़लत सां वेठा हूंदा आहियूं। ऐं हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जॾहिं ख़लीफ़ा थिया, अल्लाह साईं दुनिया जी इज़त ॾिनी, ख़िलाफ़त ॾिनी, ज़िमेदारी ॾिनी। हज़रत उमर साईं अखियुनि मां लुड़क हारे फरमाईंदा हुआ, रब छो तूं मूंखे ख़लीफ़ो बणायो, केॾी वॾी ज़िमेदारी आहे, इंसाननि जे देखभाल करणी थी पए, उन्हनि जी हर शइ जी निगहबानी थी करणी पए। ऐं रब, काश के मां ख़लीफ़ो हुक्मरान न बणिजां हा, मां महज जो बांगो हुजां, महज जो बांगो हुजां। ऐं मुसलमानो, तव्हां असां त इन मस्जिदनि जे ख़ादमनि खे हिकारत सां ॾिसंदा हूं, लेकिन बांगे जो एॾो वॾो शान मर्तबो आहे जो पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अतवल आनाकन यौमल क़यामह, क़यामत जे ॾींहुं सभ खां वधीक जंहिंजो चेहरो रोशन हूंदे उहे बांगा हूंदा, जेके मस्जिदनि खे आबाद कंदा। ऐं एतिरे क़दुरु हदीस पाक में अचे थो, बांगो जेसीं ताईं बांग ॾींदो आहे, जॾहिं ज़मीन जे चइनी तरफ़नि ते जेसीं ताईं बांग जो आवाज़ वेंदो आहे अल्लाह अकबर जो,
ऐसी ताईं जेका अल्लाह जी मखलूक है हलाल या हराम जीत ऐं जड़ा उन बांगे जे लाइ मग़फ़रत ऐं दुआ उन जे लाइ घुरंदा आहिनि। बांग एॾी वॾी नेमत आहे, इंसान कॾहिं बि बांग खां न घबराए। तव्हां असां वटि आम तरह सां ईअं हूंदो आहे, नंढड़ा ॿार मस्जिदनि में बांग ॾींदा आहिनि, इहा वैरानी जी अलामत आहे। अल्लाह जे घर जे वैरानी जी सुञाण इहा आहे ॿारड़ा बांग ॾियनि न, हालांकि बालिग़ हुजे, सुन्नत सीरत सां हुजे, हया पाकीदगी सां हुजे, ज़ुहद तक़वा वारो इंसान हुजे, तंहिंजे करे इंसानो अल्लाह जे घर खे आबाद करणु वॾे में वॾी नेमत आहे। त मुसलमानो ख़िदमत में अर्ज़ु पियो कयां, बीबी ज़ुबैदा रहमतुल्लाह अलैहा बांग जे वक़्त में अदब कंदी, पंहिंजे मथे ते रओ पोती ठाहे जॾहिं फ़ौत थी त रब साईं फरमायुसि, हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हु था फरमाइनि, हर इंसान जी पेशी थींदी आहे। जॾहिं इंसान फ़ौत थींदो आहे पकी पेशी आख़िरत में थींदी, कच्ची पेशी इंसान जी आलम बरज़ख में थींदी आहे। मन रबुक, मन नबीयुक, मन दीनुक, इहा इंसान जी पेशी हाज़िरी थिए थी। त हज़रत बीबी ज़ुबैदा रहमतुल्लाह अलैहा जॾहिं फ़ौत थी, रब साईं फरमायुसि त बराबरि तो में ख़ूबियूं ख़सलतूं इबादत हुई, पर जॾहिं तूं बांग जो अदब कंदी हैं, उन अदब जे करे मां रब साईं तुंहिंजे लाइ जन्नत जो फ़ैसिलो कयो आहे। बांग जो अदब एॾी वॾी शइ आहे। इहा बीबी ज़ुबैदा रहमतुल्लाह अलैहा, इन जे घर में बानियूं 100 खनि बानियूं जेके क़ुरान पाक पढ़नि, ऐं बीबी ज़ुबैदा जो मशग़लो क़ुरान पाक हो, क़ुरान शरीफ़ ॿुधंदी। हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह था फरमाइनि, कानत लहा मियतु जारियतिन यक़रऊनल क़ुरान व युस्मउ सौतुल क़ुरान मिन महलिल ख़लीफ़त दविय नहल। चए थो को मुसलमान बादशाह जे घर खां जॾहिं गुज़र कंदो हो, उन मुसलमान जे कन ते बादशाह हारून रशीद जे घर मां क़ुरान पाक जो आवाज़ ईअं ईंदो हो जीअं माखीअ जे मखन जे बुंभट जो आवाज़ ईंदो आहे। हुयो त बादशाह वक़्त जो ख़लीफ़ो, लेकिन उन जे घर में क़ुरान पाक हो। अॼु तव्हां असां हर हिकु इंसान वटि मोबाइल अची वई, अल्लाह जो ज़िक्र, रब जो क़ुरान हली वियो। तंहिंजे करे इंसानो अल्लाह जो क़ुरान ऐं अल्लाह सां मुहम्मद मुस्तफ़ा सां निस्बत ऐं ताल्लुक़ वॾी शइ आहे। इंसानो अल्लाह कहिड़ी हस्ती खे चइबो आहे? तव्हां असां उलमा खां वाज़ो नसीहत ॿुधूं था, अल्लाह खे अखि त नथी ॾिसे। अल्लाह कहिड़ी हस्ती आहे? रब जो तारीफ़ सुञाण छा आहे? अल्लाह उन हस्तीअ खे चइबो आहे जेका अहिड़ी शइ अल्लाह साईं दुनिया में वजूद में ॾे, पंहिंजे तख़लीक़ में जेका शइ मख़लूक न ठाहे सघे, इंसान न ठाहे सघे, उन हस्तीअ खे अल्लाह चइबो आहे। मसलन इंसान अल्लाह साईं ठाहियो आहे, लेकिन दुनिया जा इंसान ग़ैर मुस्लिम काफ़िर इंसान नथा ठाहे सघनि। जंहिं हस्तीअ अहिड़ी मख़लूक पैदा कई उनखे अल्लाह चइबो। सिज अल्लाह साईं मुनवर रोशन कयो, लेकिन सिज जहिड़ो सिज ॿियो को इंसान दुनिया जा नथा ठाहे सघनि। पाणी अल्लाह साईं उनखे वजूद ॾिनो आहे, दुनिया जा इंसान गॾिजी करे हिकिड़ो कतरो ठाहिनि, नथा ठाहे ॾेखारनि। रतो अल्लाह साईं कीअं पैदा कई आहे? इंसान खे धकु लॻंदो आहे, जानवर खे धकु लॻंदो आहे, रत जो कतरो हेठि किरंदो आहे। हलो यूरोप आहे, अंग्रेज़ आहिनि दुनिया जा, दुनिया ते नाज़ फ़ख़ुरु अथनि, रत वांगुरु अहिड़ी शइ का ठाहे ॾेखारनि जीअं अल्लाह से रत खे पैदा कयो आहे। पूरी दुनिया जा इंसान गॾिजी करे रत जो कतरो फुड़ो नथा ठाहे सघनि। जेका हस्ती अहिड़ियूं अजीब अजीब शयूं ठाहे, उन हस्तीअ खे अल्लाह चइबो आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, शुरू अल्लाह जे नाले सां, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सभु तारीफ़ूं उन अल्लाह जूं जेको पालनहार आहे जहाननि जो। ॿियो उलमा था फरमाइनि, अल्लाह उन हस्तीअ खे चइबो आहे जेको अहिड़ियूं शयूं पैदा करे, अहिड़ियूं शयूं पैदा करे जेके इंसान खे मुतहयर करनि, परेशान करनि, इंसान ॾिसी करे उन में गौर फ़िक्र करे। आसमान अल्लाह साईं कीअं पैदा कयो, सिज अल्लाह साईं कीअं पैदा कयो, ज़मीन खे रब साईं कीअं पैदा कयो, काइनात मख़लूक इंसान आहे कीअं पाणी मां ठहे थो, कीअं उन में रतो अचे थी, कीअं उन में हॾो ठहे थो, कीअं उन में वजूद थिए थो, कीअं उनखे अल्लाह से हसीन जमील थो पैदा करे। के अहिड़ी मख़लूक है जेका अंदर बंदि कमरे में आहे, 6 कमर उन जा जेके हिसा बंदि आहिनि, अंदर उन में उहा अल्लाह जी मख़लूक थिए थी। कुकड़ जो आनो आहे, इन आने में अल्लाह साईं साह कीअं भरियो, इन आने में रब अहकमुल हाकिमीन रंग कीअं भरिया, इन आने में बच्चे में अखियूं कीअं थियूं,
सिर्फ़ इंसान इन शइ ते गौर करे त इंसान खे रब सम्झ में अचे, बराबरि रब आहे। टियों मुसलमानो, अल्लाह उन हस्तीअ खे चइबो आहे जेके ख़ूबियूं रब जी ज़ात में हिन मख़लूक में न आहिनि। मसलन तव्हां असां इंसान आहियूं, जानवर आहे, कॾहिं इंसान में प्यार मुहबत जी कैफ़ियत हूंदी आहे, प्यार मुहबत जी कैफ़ियत हूंदी आहे। कॾहिं इंसान में गुस्सो कावड़ अची वेंदो आहे, जज़्बाती थी वेंदो आहे। हाणे इंसान हुजे, जानवर हुजे, पखी हुजे, जेका बि मख़लूक आहे, जेकॾहिं इहा प्यार मुहबत में हूंदी उन वक़्त में हे कावड़ में न हूंदो। मसलन हिकिड़ो पीउ आहे, पंहिंजे बच्चनि सां पंहिंजे ओताक ते पंहिंजे घर में पंहिंजे भातियुनि सां प्यार मुहबत में वेठो आहे, गुफ़्तगू करे थो, कचहरी करे थो। इन वक़्त में ऐन मुहबत जे दौरान पंहिंजी घरवारी सां कावड़ करे न थींदो। साॻे वक़्त में जीअं इंसान में मुहबत प्यार शफ़क़त आहे, साॻे ई वक़्त में गुस्सो कावड़ हुजे, ईअं न थींदो, ईअं न थींदो। अहिड़े तरीक़े सां जे इंसान गुस्से में हूंदो, जज़्बाती हूंदो, घरवारी आई बि उनखे दड़को ॾींदो, बचड़ो औलाद आई बि दड़को ॾींदो, दोस्त आयो बि दड़को ॾींदो, जज़्बात में हूंदो। इंसान में मख़लूक में इहो आइब अथव, जे मुहबत में आहे त गुस्सो कावड़ न आहे, जे कावड़ में आहे त प्यार मुहबत न आहे। त अल्लाह जी ज़ात उहो आहे, उहा आहे रब अहकमुल हाकिमीन, उहा हस्ती आहे जो रब जी ज़ात में ॿई शयूं ऐन वक़्त ते आहिनि। जंहिं वक़्त में रब अहकमुल हाकिमीन रहीम आहे, रब जी ज़ात में रहम आहे, उन वक़्त में रब जी ज़ात में जलाल गुस्सो कावड़ बि आहे। इहा रब जी ज़ात आहे। मसलन पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बनी इसराइल क़ौम में ॿ शख़्स आहिनि। हिकिड़ो इंसान आबिद आहे, दीनदार आहे, इबादत ऐं दीन जे करे अल्लाह जो फज़ल इहो थियुसि जो आसमान खां झुड़ उनखे छांव कयूं हले थो। हिकिड़ो गुनहगार आम इंसान तव्हां असां जहिड़ो, उनखे ख़्यालु थियो त छो न हिन नेक साले बाने सां वेहां, मुंहिंजी जेका जिस्म में कमज़ोरी आहे उहा बि मुंहिंजी दूर थी वेंदी, कंहिं चङे माण्हूअ सां मुंहिंजी मजलिस थींदी। ऐं अहिड़ो अलाह जो प्यारो बानो जो आसमान खां जुड़ छांव कयूं बीठो अथसि, हे गुनहगार बानो उनजे वेझो आयो त हुन दिल में उनखां नफ़रत कई। हदीस पाक आहे, दिलि में उनखां नफ़रत कयईं। उन आबिद दीनदार अहिड़ो बदकार गुनहगार मुंहिंजे भिक सां अची वेठो आहे। हाणे हिन जॾहिं नफ़रत कई, अल्लाह जे तरफ़ां फ़ैसिलो थियो, हिन गुनहगार जे मथां झुड़ छांव कयूं बीठो, हुन जूं नेकियूं ज़ाय थी वयूं। उन वक़्त जे पैगंबर जे तरफ़ रब जे तरफ़ां फ़रिश्तो आयो, ऐं अल्लाह जा रसूल पैगंबर, तुंहिंजी उम्मत मां ॿ इंसान दरियाह जी वट ते वेठल आहिनि। हिकिड़ो इबादत जे करे तकबर गुरूर नफ़रत थो करे, ॿियो गुनाहनि जे करे तवाज़ो निवड़त अथसि। रब साईं इहो फ़ैसिलो कयो, गुनहगार जे मथां अल्लाह साईं जुड़ जी छांव कई, इबादत वारे जूं नेकियूं चट थी वयूं। साॻे वक़्त में अल्लाह साईं गुनहगार जे लाइ जन्नत जो फ़ैसिलो थो करे, इबादत गुज़ार जे लाइ जहन्नम जो फ़ैसिलो थो करे। इहा रब जी ज़ात आहे जो रब जी ज़ात में साॻे वक़्त में रहम बि कामिल, त रब जी ज़ात में गुस्सो ऐं जलाल बि कामिल आहे। इहो रब, इहो आहे अल्लाह, इहो अल्लाह आहे। क़ुर पाक ते गौर कयो, क़ुर शरीफ़ जिथे जन्नत जो बयान थो करे त फ़ौरन जहन्नम जो बयान, जिथे नबियनि प्यारनि ॿारनि जो बयान आहे त उते वरी उन वक़्त में बदकारनि जो बि बयान आहे। जिथे इंसाननि जे गुनाहनि बदकारनि कुफ़र शिरक ज़ुल्म जो बयान आहे, फ़ौरन अल्लाह से पंहिंजी सिफ़त गफ़ार रहीम तवाब खे बि बयान थो करे। अनल गफ़ूर, मां रब साईं बख़्शणहार आहियां, मां रब जी सिफ़त रहीम आहे। तंहिंजे करे क़ुर पाक में तव्हां नज़र कंदव, अल्लाह से घणे खां घणो पंहिंजे रहम वारी सिफ़त खे बयानु कयो आहे। त इंसानो, इहा रब जी ज़ात आहे जंहिंमें इहो कमाल आहे। इंसान मख़लूक में इहा शइ न आहे। तव्हां असां इंसान हो, प्यार मुहबत में हूंदासीं त कावड़ न हूंदी आहे, वरी जॾहिं कावड़ में ईंदा हूं त प्यार मुहबत न हूंदो आहे। तॾहिं त इंसान पंहिंजे बचनि खे ॻाल्हाईंदो, दोस्तनि खे ॻाल्हाईंदो, घरवारी खे ॻाल्हाईंदो, उस्ताद हूंदो, शागिर्दनि खे ॻाल्हाईंदो, मुर्शिद हूंदो, मुरीदनि खे ॻाल्हाईंदो, वॾो हूंदो, नंढनि खे ॻाल्हाईंदो। त इंसान में इहो नुक्स आइब आहे, मख़लूक आहे। रब उहा हस्ती आहे जंहिं वक़्त में रब जी ज़ात में रहम प्यार मुहबत आहे, उन वक़्त में रब जी ज़ात में जलाल गुस्सो कावड़ बि आहे। तंहिंजे करे इंसान हो अहिड़े रब सां ताल्लुक़ रखूं। हाणे उन ताल्लुक़ जे लाइ तव्हां असां इंसाननि खे रसूल पैगंबर जी ज़रूरत पई। रसूल पैगंबर खां सवाइ तव्हांखे रब सम्झ में न ईंदो।
अल्लाह सम्झ में न ईंदो। मसलन जे तव्हां इंसान दुनिया में खीर गरम कंदा हो बाहि ते, तव्हांजी ज़रूरत है खीर इंसान बाहि ते रखंदो आहे। हाणे जॾहिं बाहि ते गरम करिणो आहे, चाहे बाहि ते गरम करणी आहे, पोइ उते किटली न रखिजे न, पोइ उते देगड़ी न रखिजे, पोइ उते बाटलो थांव न रखिजे, न नुक़सानु थी पवंदो। जीअं खीर ऐं बाहि जे दरमियान में, चाहे ऐं बाहि जे दरमियान में थांव ऐं बर्तन जी ज़रूरत आहे, तीअं अल्लाह ऐं इंसाननि जे विच में मुहम्मद मुस्तफ़ा ऐं रसूलुल्लाह जी ज़रूरत आहे। महबूब मुस्तफ़ा खां सवाइ तव्हांखे रब सम्झ में न ईंदो, तव्हांखे आख़िरत सम्झ में न ईंदी। हलो दुनिया जा इंसान आहिनि, यूरोप जा, वॾो कमाल कयो अथऊं, अजीब अजीब दुनिया जे महल माड़ियुनि रौनकुनि ते आहिनि, लेकिन उन्हनि जी नज़र त दुनिया ताईं आहे। तव्हां असां ग़रीब मुस्लमान पसमानदा इलाक़े में, देहात में, ॻोठनि में रहो था, लेकिन तव्हां में क़ुरान जी दौलत आहे, ईमान जी दौलत आहे, निमाज़ जी दौलत आहे, मुहम्मद मुस्तफ़ा जी अक़ीदत मुहबत आहे। किथां किथां दूर दराज़ इलाक़नि खां पंहिंजे घरड़नि दुनिया जे कमकारनि खे छॾे करे अवां खुले आम मैदान ते सर्दीअ में वेठल हो, तव्हांखे इन शइ ते विहाण आण वारी कहिड़ी शइ आहे? इहा अल्लाह ऐं रसूल सां अक़ीदत ऐं मुहबत आहे। इहा मुहबत खणी आई आहे। तंहिंजे करे इहा मुहबत वॾी नेमत आहे, तमामु वॾी नेमत आहे। इंसान महबूब मुस्तफ़ा अल्लाह जा उहे रसूल ऐं पैगंबर आहिनि। अल्लाह साईं नबी रसूल में उहो कमाल रखंदो आहे जेको आम इंसान में उहे कमाल ख़ूबी न हूंदियूं। हिकु रसूल में हुस्न हूंदो आहे, ॿियो रसूल में अख़लाक सीरत तय्यब हूंदी आहे। छो? हिन जे करे त रसूल इंसाननि जे लाइ हिदायतुल ख़ल्क़ जो ज़रियो आहे। रसूल जी ज़िंदगी जो मक़सदु इहो आहे त इंसान रसूल खे ॾिसी अल्लाह जे तरफ़ अचनि, दीन ते अचनि, हिदायत ते अचनि। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बुइस्तु मुअल्लिमा, अल्लाह से मूंखे उस्ताद करे मोकिलियो आहे। हाणे जॾहिं रसूल हिदायतुल ख़ल्क़ जे लाइ आहे, त हाणे इते रसूल ऐं इंसान उम्मत में मुहबत जी ज़रूरत आहे। त उहे इंसान हिदायत ते तॾहिं ईंदा जॾहिं रसूल उन्हनि खे प्यार ॾे, मुहबत ॾे, शफ़क़त ॾे। तंहिंजे करे सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन मां हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ियल्लाहु अन्हु था फरमाइनि, मन रआहु बदीहतन हाबहु व मन रअयतु फयक़ूल मा रअयतु मिस्लहु व मन क़र्रबहु फयक़ूल मा रअयतु मिस्लहु क़त। जेको हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अचानक ॾिसंदो हो, उन ते रोब पइजी वेंदो हो। जेको महबूब मुस्तफ़ा जे वेझो ईंदो हो, उहो इंसान चवंदो हो त मुंहिंजी दिलि नथी घुरे त महबूब मुस्तफ़ा जे मजलिस ऐं कचहरी खां। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यार, शफ़क़त, मुहबत इहा हुई। त पहिरियों शर्त आहे उन दाई सॾींदड़ जे विच में मुहबत हुजे। मुहबत कहिड़ी शइ सां थींदी आहे? अख़लाक सां थींदी आहे। अख़लाक कहिड़ी शइ आहे? इंसान में कबाहतूं न हुजनि, नुक्स न हुजे, ऐब न हुजे, ख़ासि तरह सां गुनाह ऐं मासियत न हुजे। गुनाह बुछड़ी शइ आहे। ॾिसो तव्हां असां मुआशिरे में जंहिं इंसान में, जीअं तव्हां असां इंसान ज़िना खां नफ़रत कंदासीं, चोर खां, उन इहा गंदगी खां नफ़रत कबी, शराब खां नफ़रत कबी, ज़ुल्म खां नफ़रत कबी, जंहिं इंसान जे अंदरि अहिड़ियूं बुछड़ियूं ख़सलतूं हूंदियूं आहिनि, मुआशिरो उन सां मुहबत न कंदो आहे। जीअं चोरी खां नफ़रत आहे, चोर सां इंसान मुहबत न रखंदा। जीअं ज़िना खां नफ़रत आहे, ज़ानीअ सां मुआशिरो मुहबत न रखंदो आहे। जीअं क़तल खून इंसान उन खां नफ़रत कंदो, त क़ातिल सां, ज़ालिम सां इंसान मुहबत न रखंदा आहिनि। इहो दुनिया जो दस्तूर आहे। त इन जे करे रसूल पैगंबर अहिड़ी हस्तीअ खे रखिणो हो जेका मासूम बि हुजे, महफ़ूज़ बि हुजे, गुनाहनि खां पाक हुजे, ताकि उन इहे जे कुर्ब, मुहबत, शफ़क़त में इंसान अचनि। तंहिंजे करे रब साईं महबूब मुस्तफ़ा खे ख़ुल्क़ अज़ीम सां नवाज़ियो, ख़ुल्क़ अज़ीम सां नवाज़ियो। ॿियो ही शइ आहे, इंसानो गुनाह खां नफ़रत, गुनाह खां अल्लाह रसूल इन जे करे झले थो त गुनाह जे करे इंसान जो हाफ़िज़ो कमज़ोर थींदो आहे, हाफ़िज़ो कमज़ोर थींदो आहे। ऐं नेकी ऐं इबादत सां उन जो हाफ़िज़ो वधीक क़वी, ताक़तवर बणिबो आहे। फ़ैसिले में आसानी थींदी। तव्हां दुनिया ते नज़र कयो, जन इंसाननि जी ज़िंदगी गुनाहनि बुराइनि में आहे, उहे इंसान मुज़तरब परेशान आहिनि। जन इंसाननि जी ज़िंदगी गुनाहनि खां परे आहे, क़ुरान सां, निमाज़ सां, ज़िक्र सां, महबूब मुस्तफ़ा सां आहिनि, अल्लाह से उन्हनि खे सुकून, राहत जूं नेमतूं अता फ़रमाए। तंहिंजे करे इंसानो नेकी वॾे में वॾी शइ आहे। हाणे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हस्ती उहा आहे, इंसानो
अल्लाह साईं तव्हां असांखे बि अखियूं अता फरमायूं। तुंहिंजी मुंहिंजी अखि अॻियां ॾिसंदी आहे, पुठीअ जे पोयां नज़र दीद कान पई पए, पर मोहम्मद मुस्तफ़ा उहे अल्लाह जा रसूल पैगंबर आहिनि। जीअं महबूब मुस्तफ़ा अॻियां ॾिसंदा हुआ तीअं महबूब मुस्तफ़ा पोयां बि नज़र ईंदा। नबीअ जो इहो कमाल आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोयां सहाबी नमाज़ था पढ़नि, महबूब मुस्तफ़ा सलाम खां बाद फरमायो, हदीस पाक में आहे, मुंहिंजा सहाबीओ जीअं मां मोहम्मद मुस्तफ़ा जी अखि अॻियां ॾिसंदी आहे तीअं मां अल्लाह जो नबी पोयां बि ॾिसंदो आहे। पंहिंजे रुकुअ खे सही रखो, पंहिंजे सजदे खे सही रखो। हीअ अल्लाह जे नबीअ में कमाल आहे, आम इंसान में कमाल न आहे। इंसानो तव्हां असांखे अल्लाह साईं ज़ुबान ॾिनी आहे, आवाज़ आहे, लेकिन तुंहिंजे मुंहिंजी ज़ुबान वधि में वधि हलाल ऐं हराम जो इहो फ़र्क़ु न करे सघंदी। इहा त ज़ुबान फ़र्क़ु कंदी त हीअ शइ खटी आहे, हीअ मिठी आहे, हीअ चहरी आहे। हलाल हराम जो फ़र्क़ु तुंहिंजी मुंहिंजी ज़बान न कंदी। महबूब मुस्तफ़ा उहे अल्लाह जा रसूल पैगंबर आहिनि। क़ुरान थो फरमाए, मा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। महबूब मुस्तफ़ा जे ज़ुबान खां सचु ई सचु थो निकिरे। सहाबी औरत दावत करे थी, बकरीअ खे सीर थी ॾे, दस्तरखान ते बकरीअ जो गोश्त थो अचे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा सां गॾिजी वेठल आहिनि। जॾहिं बूटीअ जो ज़र्रो वात ते रखनि था, महबूब मुस्तफ़ा उन वक़्त में सहाबा खे फरमायो, हीअ उहा बकरी आहे जेका मालिक जे इजाज़त खां सवाइ सीर ॾिनी वई आहे। सहाबी औरत ख़िदमत में आई, चए अल्लाह जा रसूल बराबरि मुड़ुस जी बकरी आहे, उन जे इजाज़त खां सवाइ मां सीर ॾिनी आहे। तुंहिंजी मुंहिंजी ज़ुबान इहो फ़र्क़ु न कंदी, इहा मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ुबान फ़र्क़ु कंदी। तंहिंजे करे नबीअ जी ज़ुबान में हलाल हराम जो फ़र्क़ु हूंदो आहे। इंसानो तव्हां असां जलसे गाह में आयासीं, लाउड ऐं स्पीकर जी ज़रूरत थी। जाम साहब वारनि दोस्तनि अहबाबनि तव्हां जे लाइ लाउड स्पीकर जो इंतज़ाम कयो ताकि आलम सगुर जी वाज़ो नसीहत ॿुधो। लेकिन पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे अल्लाह जा कामिल ऐं अकमल रसूल ऐं पैगंबर आहिनि। रब साईं अहिड़नि मौजज़ात ख़ूबियुनि सां नवाज़ियो जो सहाबिन सगुरनि खे नसीहतूं करनि। तोणी सहाबी मौजूदु न हुजे बि नसीहत खे ॿुधे। मस्जिद नबवी में सहाबिन जी जमात आहे, हिकिड़ा सहाबी वेठल आहिनि, हिकिड़ा किनारनि सां बीही करे नसीहतूं ॿुधनि था। अल्लाह जे रसूल फरमायो, इजलिसू वेही करे नबीअ जूं ॻाल्हियूं ॿुधो। सहाबी उते हुक्म जी तामील था करनि। हज़रत अब्दुल्लाह बिन रवाह रज़ियल्लाहु अन्हु सहाबी आहे, बकरियूं थो चारे। महबूब मुस्तफ़ा जे मजलिस कचहरीअ में नाहे, मस्जिद नबवी मदीने में नाहे, ॿाहिरि बकरियूं झंग में चारे थो। जॾहिं बकरियुनि खां फारिग थी सहाबी पंहिंजे दोस्तनि सहाबिन सां अची मिलियो। सहाबिन खे अर्ज़ु करणु लॻो, कंहिं मजलिस में अवां महबूब मुस्तफ़ा जे कचहरी में वेठल हुआ। अल्लाह जे रसूल फरमायो हो, इजलिसू तव्हां वेही करे नबीअ जूं ॻाल्हियूं ॿुधो। सहाबिन चयो, जी बराबरि। हज़रत अब्दुल्लाह बिन रवाह थो चए, मां झंग में बकरियूं पियो चारियां, तव्हां सां गॾु त कान हुउमि, लेकिन महबूब मुस्तफ़ा जे नसीहत जा लफ़्ज़ अब्दुल्लाह बिन रवाह बकरियुनि जे चारण में उते उन्हीअ जे मथां अची पहुता आहिनि। हज़रत अब्दुल्लाह बिन रवाह सहाबी, बकरियुनि चारण वारो सहाबी, हेठि फर्श ऐं ज़मीन ते वेही करे मोहम्मद मुस्तफ़ा जे हुक्म जी तामील थो करे। ही अल्लाह जे नबीअ जी ज़ुबान में आवाज़ आहे, तुंहिंजी मुंहिंजी ज़ुबान में इहो कमाल न हूंदो। हजतुल वदा जे मौक़े ते 1,24,000 कमो बेश खां वधीक सहाबा जी जमात आहे। सहाबी फरमाइनि था, असां झूपड़ियुनि छपरियुनि जे हेठियां वेठल हूं। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजतुल वदा जी तक़रीर ऐं नसीहत फरमाइनि था, ईअं न फरमायूं त वेझा अचो, पाण में मिली वियो न। सहाबी फरमाइनि था, असां झूपड़ियुनि ऐं छपरियुनि में वेठल हुआसीं। जॾहिं महबूब मुस्तफ़ा नसीहत जा लफ़्ज़ पिया फरमाइनि, हर हिकु सहाबीअ जे कन ते ईअं महबूब मुस्तफ़ा जे नसीहत जा लफ़्ज़ पिया अचनि। सहाबी फरमाइनि था, ॼण असां महबूब मुस्तफ़ा जे क़रीब ऐं वेझा वेठा हुआसीं। नबीअ जी ज़ुबान में कमाल आहे। इंसानो अल्लाह साईं तव्हां असांखे अहिड़ी हस्तीअ जो उम्मती बणायो, अहिड़ी हस्तीअ जो उम्मती बणायो। लेकिन सिर्फ़ पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहब्बत काफ़ी न आहे। मुहब्बत जी तक़ाज़ा इहा आहे, इंसान महबूब जे नक्शे क़दम ते हले। जेकॾहिं तव्हां असांखे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अक़ीदत ऐं मुहब्बत आहे त पंहिंजो अमल ऐं किरदार, पंहिंजी ज़िंदगी महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं सीरत ते गुज़ारियो। मुआशिरे ते नज़र कयो, अॼु दुनिया फितननि जे हिकिड़े आहोश में आहे। हर तरफ़ फितना ई फितना आहिनि। क़ौमी झेड़ा, पाण में नफ़रतूं, फ़िरके वारियत, अजीब अजीब फ़तवाऊं, इंसाननि जो मिज़ाज। मुल्कनि खे ॾिसो, सॼी दुनिया हिकिड़ो जंग जो मैदान आहे। सॼी दुनिया, फ़िलाणो मुल्क फ़िलाणे जे ख़िलाफ़, सियासी इंसान आहिनि, को कंहिंजे ख़िलाफ़, को कंहिंजे ख़िलाफ़। बिरादरनि में ॾिसो, भाइरनि में ॾिसो,
फितनो ही फितनो आहे। इंसान ज़ात जी फलाह ऐं बहबूदी इज़्ज़त इन में आहे त तव्हां असां महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं अख़लाक़ खे चिंबड़ी पऊं। तव्हां असांजे लाइ निजात ऐं छोटकारो महबूब मुस्तफ़ा जी सीरत तय्यब आहे। सीरत तय्यब आहे। सीरत तय्यब खां वधीक का शइ कोन्हे। शाह रुस्तम ईरान जो बादशाह हुआ। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जॾहिं सहाबिन जी जमात मोकिलिन था, शाह रुस्तम जी 3 लख फ़ौज है, हेॾो 3000 सहाबी आहिनि। शाह रुस्तम पंहिंजे उन वज़ीरनि खे चवे थो मुसलमाननि में कहिड़ी कुवत है, छा उन्हनि खे हथियार वधीक है या जंगी टेक्नोलॉजी वधीक है या गणप में वधीक आहिनि जो काथों मदीने खां ईरान ते अचे हमलो करनि था। जॾहिं वज़ीर आया सहाबिन जी ज़िंदगी ॾिठऊं, वापसि पंहिंजे बादशाह शाह रुस्तम खे चयूं, शाह रुस्तम तूं इन्हनि सां मुक़ाबिलो नथो करे सघें। चए भला छा उन्हनि खे जंगी कुवत वधीक है? चए न हथियार बि तोखां घटि अथनि। चए भला छा घणा आहिनि? चए न तुंहिंजी फ़ौज 3 लख है, होॾो 3000 मोहम्मद मुस्तफ़ा जा सहाबी आहिनि। चए पोइ उन्हनि वटि कहिड़ी कुवत ऐं ताक़त है जो शाह रुस्तम उन्हनि सां जंगियूं न करे? त शाह रुस्तम खे वज़ीरनि चयो हुम बिल लैल रुहबानन व बिन नहार फुरसाना। चए शाह रुस्तम तुंहिंजी फ़ौज राति जो जॾहिं थींदी आहे शराब ऐं बुराई मौसूकी जा आवाज़ हूंदा आहिनि, कंहिं औरत जी इज़त महफ़ूज़ न हूंदी आहे। ॾींहुं थींदो आहे कंहिंजो पोख ऐं फ़सुल महफ़ूज़ न आहे, नियाणियुनि जी इज़त महफ़ूज़ न आहे। हुते मुहम्मद मुस्तफ़ा जा उहे सहाबी आहिनि जॾहिं राति थिए थी अखियुनि मां लुड़क हारे मुसले ते बीहनि था, रब खां दुआऊं घुरनि था, ऐं रब फतह ऐं कामयाबी ॾियण वारी तुंहिंजी ज़ात आहे। असां वटि असबाब वसाइल कोन्हनि। जॾहिं ॾींहुं थिए थो ऐं व बिन नहार फुरसाना घोड़े जे पुष्ट ते वेही करे अल्लाह अकबर जो नारो हणनि था। ऐं जेकॾहिं का औरत ग़ैर मुस्लिम साम्हूं अचे थी, पंहिंजे मथे तां पटको ऐं चादर लाहे उन नियाणीअ ते रखनि था। न कंहिंजे फ़सुल खे नुक़सान, न कंहिंजे घर खे नुक़सान, न कंहिंजे बचनि खे नुक़सान। हया पाकीज़ में तुंहिंजे फ़ौज ऐं तोखां वधीक आहिनि। जॾहिं शाह रुस्तम साहिबिन जूं हक़ीक़तूं ॿुधियूं, इहे ॻाल्हियूं आहिनि त पोइ शाह रुस्तम त छा दुनिया जो को बि दरियाह ऐं जबल मुहम्मद मुस्तफ़ा जे सहाबिन खे रस्तो नथो रोके सघे। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफ़ा, शान सहाबा, नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। मुसलमानों त अर्ज़ करण जो मक़सद ही आहे, इहा असुल ईमानी कुवत है। अॼु तव्हां ॾिसो अफ़गानिस्तान मुसलमान आहिनि, छा उहे मुसलमान पेर में चौपल न आहे, कपिड़ा चतनि वारा आहिनि, खाधो पीतो न आहे। मुसलमानों अफ़गानिस्तान जे मुसलमाननि जो ईमान तुंहिंजे मुंहिंजे ईमान खां कई हिसा वधीक आहे, कई हिसा वधीक आहे। तव्हां असां वटि कहिड़ो माहौल आहे? अॼु तव्हां असांजी रियासत में मुसलमान हुक्मरान आहिनि, पाण खे मुसलमान सां सर आहिनि, लेकिन अक़ीदा ख़त्म नबूअत महफ़ूज़ न आहे। क़ुरान पाक जी तौहीन थी थिए। तव्हां ॾिसो ठुल शहर में, तव्हां असांजी सिंध में उमरकोट जो मिर्ज़ाई ऐं मलून अची करे क़ुरान शरीफ़ जी बेहुरमती करे थो, अॼु उन खे रियासत तहफ़ुज़ ॾिए थी। किथे तव्हां असां अची पहुता आहियूं, न तव्हांजी इज़त महफ़ूज़, न तव्हांजो दीन महफ़ूज़, लेकिन उहे अफ़गानिस्तान जा दरवेश मुसलमानों उन्हनि जी ग़िज़ा ख़ुराक छा आहे जेके तव्हां असांजे कोटिया जे शहर में, पेशावर जे शहर में होटल रेस्टोरेंट आहिनि जिते तव्हां असांजा नौजवान इंसान मानी गफ़लत सां खाइनि, टुकर करे बचाइनि। उहे टुकर सुकल बोटनि में बंदि थी करे इहे अफ़गानिस्तान जी तरफ़ वेंदा हुआ, जेके तालिबान उन वक़्त जे फ़िरौन अमेरिका ऐं नेटो सां मुक़ाबिलो पिया करनि। जॾहिं राति जो खाइण जो वक़्तु अचे पाणीअ में पुसाए करे खाइनि, सुबुह जो खाइण जो वक़्तु अचे पाणीअ में पुसाए खाइनि, सहाबा जे सुन्नत खे अपनाइनि पिया। अॼु अल्लाह से दुनिया खे ॾेखारियो हिननि दरवेशनि ऐं उन्हनि दीनदारनि खे अल्लाह से उहा इज़त ऐं मक़ाम मर्तबो ॾिनो आहे। वक़्त जे फ़िरौन अमेरिका खे उहा ज़िल्लत ॾिनी, अॼु दुनिया आङुरियूं वात में रखी ताजुब करे थी त ही छा हक़ीक़त आहे। मुसलमानों अॼु बि रब आहे, पर तव्हां असां इंसान मुसलमान सिधा थियूं, मुसलमान दीन ते हले, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ऐं सीरत ते हले। मुसलमानों अफ़गानिस्तान जा मुसलमान छा उन्हनि में ईमान आहे? जॾहिं अमरीकी अफ़गानिस्तान खां निकिरनि पिया, हाणे उन वक़्त में कुछ अफ़गानी ग़ुलाम नौकर उन्हनि जी चापलूसी में हलन पिया। हिकिड़ो तालिबान जो दरवेश ऐं मुजाहिद पश्तो में अचे थो ऐं काबुल एयरपोर्ट ते उन्हनि खे तकरीर थो करे, ललकारे थो, चए थो तव्हांखे शर्म हया नथो थिए? तव्हां अॼु अमरीकन जे गोद में वञो था,
अमरीकन जी कहिड़ी हैसियत आहे? असां उहे तालिबान जॾहिं मैदान जिहाद में हूंदा हुआसीं, पंहिंजो वाक़ियो मुजाहिद थो ॿुधाए, जॾहिं मां मैदान जिहाद में हूंदो हुउमि, 8 ॾींहं खाधो न हूंदो हो, पेट में अंदरि पाणीअ जो ढुक न पवंदो हो, मानीअ जो गिरह न ईंदो हो, उन वक़्त में बि मैदान जिहाद हो। चइजी मुंहिंजी अमड़ जॾहिं मुंहिंजी ख़िदमत में आई, पंहिंजे रहे पोतीअ में गोलियूं 11 ॿधी करे मूं वटि खणी आई, मूंखे सीने सां लॻायईं, चई बचड़ा तुंहिंजे लाइ मानीअ जो टुकुर बि आणे पई सघां, पर मां चयुमि त न, मुंहिंजे बचे खे ज़रूरत हथियारनि जी आहे, जेको वक़्त जे फिरौन सां दीन जे दुश्मननि सां बीठा आहिनि, तंहिंजे करे पंहिंजे बचड़े जी ख़िदमत में गोलियूं खणी वञा, या त इस्लाम दीन जे तहफ़ुज़ में शहीद थिए या मुजाहिद गाज़ी बणिजे। छा त उन्हनि जो ईमान आहे? मुस्लमानो, उन्हनि जूं मायूं बि तुंहिंजे मुंहिंजे ईमान खां उनजो ईमान वधीक आहे। तंहिंजे करे मुस्लमानो, अल्लाह साईं तव्हां असांखे उलमा सां, दीनदारनि सां निस्बत अता फरमाए। जमीयत उलमा इस्लाम अॼु अक़ीदा ख़त्म नबूवत जी मुहाफ़िज़ ऐं चौकीदार आहे। अक़ीदा ख़त्म नबूवत जी मुहाफ़िज़ ऐं चौकीदार आहे हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब। तव्हां असांखे हक़ न आहे त इन्हनि उलमा ऐं दीनदारनि जे मथां आङुरियूं खणो, बल्कि उनजो इहो ई अमल काफ़ी आहे जो उन अॼु पाकिस्तान जे आईन जे अंदरि जमीयत उलमा इस्लाम जे आङुर ते ॻाइण जे नुमाइंदनि ॿाहिरि रोडनि रस्तनि ते जमीयत उलमा इस्लाम जे हज़ारे कारकुननि ऐं उलमा दीनदारनि अक़ीदा ख़त्म नबूवत जे आवाज़ खे बुलंद करे तव्हां असांखे इहो पैगाम ॾिनो आहे त महबूब मुस्तफ़ा सां अक़ीदत मुहबत इहा आहे, मुहम्मद मुस्तफ़ा जे अक़ीदा ख़त्म नबूवत जा मुहाफ़िज़ ऐं चौकीदार बणियो। नारे तकबीर, तव्हां असांखे तहफ़ुज़ ख़त्म नबूवत, शान मुस्तफ़ा, नारे तकबीर। मुसलमानो, इंसान केतिरो भी दीनदार नेक नमाज़ी थे, लेकिन उलमा सां निस्बत ऐं ताल्लुक़ ज़रूरी आहे। असांजे पाकिस्तान जा उलमा सियासत छो कंदा आहिनि? सियासत जी ज़रूरत छा आहे? हिन जे करे सियासत जी ज़रूरत आहे। तव्हां असां कलमे गो मुसलमान हो। हिन इज्तिमा में हे इलाक़ा सभु उम्मत मुस्लिम जा आहिनि। पाकिस्तान में 22 करोड़ मुसलमाननि जी आबादी आहे। तव्हां असांजी दिलि में ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह खां बाद अल्लाह सां मुहब्बत, क़ुरान पाक सां मुहब्बत, रसूलुल्लाह सां मुहब्बत, सहाबा सां मुहब्बत, अहल बैत सां मुहब्बत, उलमाए हक़ सां मुहब्बत, मस्जिद सां मुहब्बत, मदरसे सां मुहब्बत, क़ुरान वारनि सां मुहब्बत, इहा ईमान जी तक़ाज़ा आहे। हाणे जीअं इन्हनि जी मुहब्बत लाज़मी आहे, तीअं उन्हनि जी तक़रीम ऐं ताज़ीम बि ज़रूरी आहे। मुसलमान इहा शइ चाहींदो त मुंहिंजे साम्हूं अल्लाह जी तौहीन न थिए। मुसलमान इहा शइ चाहींदो त मुंहिंजे साम्हूं क़ुरान पाक जी बेहुरमती न थिए। मुसलमान जी तमन्ना इहा आहे मुंहिंजे साम्हूं पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नामूस जी बेहुरमती न थिए। अक़ीदा ख़त्म नबूवत जे ख़िलाफ़ साज़िशूं न थियनि। का मलून औरत महबूब मुस्तफ़ा जे मथां गुस्ताखी न करे। मुसलमान इहा शइ चाहींदो त मुंहिंजे साम्हूं सहाबीअ जी बेहुरमती न थिए, अहल बैत जी बेहुरमती न थिए, उलमाए दीन जी बेहुरमती न थिए, क़ुरान जी बेहुरमती न थिए, मसाजिद जी बेहुरमती न थिए। हाणे मुसलमान जी दिलि में जीअं इन्हनि शयुनि जी मुहबत लाज़मी आहे, तीअं मुसलमान इहा शइ चाहींदो आहे त इन्हनि शयुनि जी ताज़ीम ऐं तौक़ीर हुजे। उन्हनि जी गुस्ताखी बेअदबी कॾहिं बि मुसलमान बर्दाश्त न कंदो। केतिरो बि मुसलमान गुनहगार हुजे, इबादत निमाज़ सुन्नत में सुस्ती हुजे, लेकिन बेगैरत दयूस मुसलमान न थींदो। तव्हां फिरांस जे अंदरि ॾिसो, हिकिड़ो मलून क़ुरान जी बेहुरमती करे थो, हिकिड़ो आम मुसलमान सूट पैंट सां अचे थो, बराबरि आलिम दीन, को मुत्तक़ी परहेज़गार नाहे, लेकिन क़ुरान जी तहफ़ुज़ ऐं हिफ़ाज़त में पंहिंजी जान जो नज़रानो पेश थो करे, दुनिया खे पैगाम थो ॾे त असां मुसलमाननि वटि अल्लाह ऐं रसूल शाइर इस्लाम जी तौक़ीर ऐं ताज़ीम इहा बुनियादी शइ आहे। मुसलमान पंहिंजो जान माल इज़त आबरू बचा कुर्बान करे थो सघे, लेकिन रसूलुल्लाह ऐं शाइर इस्लाम क़ुरान जी तौहीन कॾहिं बि मुसलमान बर्दाश्त नथो करे। हाणे उन्हनि जी ताज़ीम ऐं तहफ़ुज़ ज़रूरी आहे। अल्लाह जी ज़ात जो तहफ़ुज़, क़ुरान पाक जो तहफ़ुज़, नामूस रिसालत जो तहफ़ुज़, अक़ीदा ख़त्म नबूवत जो तहफ़ुज़, सहाबा जे ताज़ीम जो तहफ़ुज़, अहल बैत जो तहफ़ुज़, उलमा जो तहफ़ुज़, मसाजिद जो तहफ़ुज़, मदारिस जो तहफ़ुज़। इहो तव्हां वटि कीअं महफ़ूज़ थींदो? तॾहिं तव्हां वटि महफ़ूज़ थींदो जॾहिं तव्हां पाकिस्तान जे 22 करोड़ अवाम जे अंदरि तव्हांखे सियासी क़ुवत ऐं सियासी ताक़त हूंदी। तव्हांखे सियासी क़ुवत हूंदी। हा, तव्हांखे सियासी क़ुवत आहे त तव्हांजे साम्हूं को बि इंसान को अल्लाह जी तौहीन न करे सघंदो।
तव्हां उनखे कानून जे अंदर दफ़े में उनखे आणे था सघो। तव्हां वटि सियासी कुवत हूंदी, अक़ीदा ख़त्म नबूवत महफ़ूज़ हूंदो। तव्हां वटि सियासी कुवत हूंदी, क़ुरान पाक जी बेहुरमती न थींदी। तव्हां वटि सियासी कुवत हूंदी, सहाबा जी तौहीन बेअदबी न थींदी। तव्हां वटि सियासी कुवत हूंदी, तव्हांजा मसाजिद मदारिस शाइर इस्लाम मराक़िज़ दीनिया महफ़ूज़ रहंदा। इन जे करे असांजे बुज़ुर्गनि दरवेशनि हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह, मुफ्ती किफ़ायतुल्लाह रहमतुल्लाह अलैह, हज़रत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह, उहे असांजा असलाफ़ ऐं अकाबिर जेके तुंहिंजे मुंहिंजे दीनदारी खां कई हिस्सा वधीक आहिनि, उन्हनि इन सियासत जे मैदान में अची जमियत उलमा हिंद जो बुनियाद रखियो। पाकिस्तान खां बाद जमियत उलमा इस्लाम जे अंदरि उन्हनि पूरी ज़िंदगी गुज़ारी। संदसि उन्हनि जे ख़लीफ़नि ऐं फ़क़ीरनि जे अंदरि उहो ई नज़रियो आहे। हज़रत अमरोटी जे अंदरि सियासी ज़िंदगी आहे। हज़रत अमरोटी जे फ़क़ीर ख़लीफ़ा अहमदीन लाहौरी जमियत उलमा इस्लाम पाकिस्तान जा अमीर था थियनि। हज़रत अमरोटी में सियासी सोच आहे। हज़रत अमरोटी जो फ़क़ीर हज़रत हमादुल्ला हालिजवी उहो जमियत उलमा इस्लाम जे अंदरि हले थो ऐं पंहिंजे फ़क़ीरनि मुरीदनि खे उलमा ऐं इस्लाम जे तरफ़ आणे थो। हज़रत अमरोटी जे अंदरि अंग्रेज़ खां नफ़रत आहे, इस्लाम जी गैरत आहे, अक़ीदा ख़त्म नबूवत आहे। हज़रत अमरोटी जी जमात में उन्हनि जे ख़लीफ़नि ऐं फ़क़ीरनि में अक़ीदा ख़त्म नबूवत जी गैरत, दीन इस्लाम जो तहफ़ुज़, दीन इस्लाम जी हिफ़ाज़त सियासी अॼु बि उन जी जमात में मौजूदु आहे। मुसलमानो, तव्हां असां निंदड़ कान आहियूं। तव्हां असां उन्हनि असलाफ़ जी रूहानी औलाद। अलवलद सिरुल अबी, मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो, औलाद हमेशह पीउ जे नक्शे क़दम ते हूंदी आहे। जॾहिं तव्हां असां अहिड़नि अहलुल्लाह ऐं उलमा दीनदारनि सां निस्बत रखूं था, पोइ तुंहिंजे मुंहिंजे मुर्शिदनि उन्हनि अल्लाह जे साले बाननि अक़ीदा ख़त्म नबूवत जी चौकीदारी में ज़िंदगी गुज़ारी, दीन इस्लाम जी चौकीदारी में ज़िंदगी गुज़ारी। अॼु बि तव्हां असां वचन कयूं त असांखे जेका ज़िंदगी हूंदी असां इन्हनि उलमा सां गॾिजी जमियत उलमा इस्लाम जे प्लेटफार्म ते इंसानियत जी बि ख़िदमत कंदासीं, अक़ीदा ख़त्म नबूवत जो बि तहफ़ुज़ कंदासीं, दीन इस्लाम जी बि चौकीदारी ऐं हिफ़ाज़त कंदासीं। अल्लाह करीम तव्हां असांजी हाज़िरी खे क़बूल फ़रमाए।